लख लख मुबारक ॾियां थो घोटे ते ऐं कुआरे तन जेके ॿिन्हिनि जे तरफ़ां अल्लाह जी इहा महिरबानी थी हुन जे पुटड़े जे निकाह ऐं हुन जी न्याणीअ जे निकाह में अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ आहे। खुश नसीबी आहे, यकीन ॼाणियो। शादी सुन्नत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। निकाह फ़र्ज़ भी आ, निकाह सुन्नत भी आ, निकाह वबाल भी आ। तो दोस्तों हिन दौर में निकाह फ़र्ज़ आ। हिन स्टेज ते पुराना आलमी तव्हांजे पंहिंजे ॻोठ जा, तव्हांजे पंहिंजे क़ौम जा, तव्हांजो फ़ख्र, हिन इलाइक़े जो चशम चिराग हज़रत मौलाना सी मोहम्मद शरीफ गडाणी साहब पुराना आलमी दीन पुराणनि आलिमनि सां गॾु रहिया आहिनि। से अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह, हज़रत मौलाना रिंद रहमतुल्लाह अलैह, तव्हां उन खां पुछा करे सघो था त हिन अहिड़े पुरफ़ितन दौर में जहालत जे दौर में निकाह फ़र्ज़ थी चुको आहे। दोस्तो ज़ना आम थी वियो, बुराइनि जा दर खुली विया, बेहयाइनि जा दर खुली विया, मोबाइलियूं ऐं नेट अची विया, नौजवान तबिको गुमराह थी वियो। क़ुरान ऐं हदीस अची करे ॿुधायो त पुट ऐं न्याणियूं जेकॾहिं बालिग़ थी वञे, नबी फरमाए अली उन जे परणाइण में देर न कजांइ। जो सुभान तव्हांखे शाबस, हिननि पंहिंजो ॿार लाथो, पंहिंजो फ़र्ज़ अदा कयो, हक़ अदा कयो। पर के शादियूं ऐं निकाह कराईंदा आहिनि, राग कराईंदा आहिनि, शराब नोशी थींदी आहे, औरतूं नचाईंदा आहिनि, दुहल घुराए करे शरनायूं। निकाह जहिड़े सुन्नत में अहिड़ो अमल शैतानी, मां तव्हां खां पुछां थो, इहे घर हलंदा या बर्बाद थींदा? अब ॿुधो, अहिड़ो खीर जो वॾो टप हुजे, उन में जेकॾहिं कतरो तव्हां हराम रत या पेशाब शराब जो पुड़ो किरियोसि त हलाल थींदो, हराम थींदो? आहे वॾो टप, कतरो हिकिड़ो असां विधोसीं, हिकिड़े कतरे जी हैसियत त छा आहे, पर हराम हराम आहे। एॾे वॾे टप में, एॾे वॾे जेको आहे पंहिंजो हुन में हौज़ में हराम जो हिकिड़ो टेपो पियो, क़ुरान चए थो हराम आहे, शरीयत चए थी हराम आहे। एॾो वॾो अमल निकाह, पूरी ज़िंदगी जे बंधन, उनखे तव्हां हराम कयो था, ख़राब कयो था। मुसलमानों, निकाह सुन्नत आहे, क़ुरान चए थो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा। क़ुरान चए थो निकाह कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िबा अन सुन्नती फलैसा मिन्नी। निकाह मां मुहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत आहे, जे इन खां मुंह मोड़े एतराज़ कयो मुंहिंजे उम्मत मां न आहे। त दोस्तो खुश नसीब उहे आहिनि जो ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे बच्चनि ऐं ॿारनि जे ख़ुशीअ जे मौक़े ते क़ुरान जो जलसो कराइनि था। मां दुआ कंदुसि अल्लाह इन घोट कुआन में बरकत ॾे, इन जी मोहब्बत खे अल्लाह सी हमेशा शादो आबाद रखे, बदनज़रीअ खां अल्लाह इन जोड़ीअ खे बचाए सलामत रखे, ऐं औलाद ॾियण मां थिए त अल्लाह उनखे नेक साले औलाद अता फरमाए। आमीन चओ। भैया भली ॻाल्हि आहे। हिकिड़े जाइ ते मां वाइज़ ते वियुसि, उते निकाह जो प्रोग्राम हो, मस्जिद में वेठासीं, निकाह पढ़ियोसीं। हिकिड़ो मुला आयो, मूंखां पुछा कई, चईं निकाह मस्जिद में था पढ़ायो? मां चयो वॾो गुनाह कबीरो असां कयो आहे छा? अब मां तव्हां खां पुछां थो त मस्जिद में निकाह पढ़णु जाइज़ आहे, हराम आहे? ॾिसो माण्हू माना एतिरा जाहिल थी विया वीचारा जो उनखे इहा बि ख़बर न आहे त निकाह सुन्नत आहे। नबी साईं पूरी ज़िंदगी मस्जिद में निकाह ऐं फ़ैसिला कयूं, मस्जिदनि में वॾा जरगा थिया, फ़ैसिला थिया। निकाह त सुन्नत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत आहे, सवाब जो वॾो कमु आहे। हदीस पाक में आहे त निकाह सां माण्हू जो दीन कामिल थिए थो। निकाह न अथसि अधु दीन आहे। ऐं क़ुरान चवे थो तूं हुनजो लिबास आहीं, तुंहिंजो लिबास आहे। हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। केॾो बि नौजवान हुजे, पाण खे परहेज़गार ऐं बुज़ुर्ग सम्झे, उॾरंदो अचे निकाह न अथसि, शरीयत ऐं क़ुरान चए थी त अधु दीन में आहे, पूरो दीन न अथसि। निकाह अहिड़ी शइ आहे जेको तोखे ढकाए थो। माण्हुनि खे निकाहूं कोन था वणनि, शादियूं कोन था वणनि। अफ़सोस, वॾा महांगा थी विया निकाह। छोकिरे जो नौकरी हुजे, छोकिरीअ जो हॾु पको थिए, अबा छोकिरी निकाह ते असीं हॾु कचो वञी दिमाग़।
पुठी फिर भी देगा इसी चीज खाई ने हडे कच्चा है तो मुझा दोस्त अब निकाह खाना छोर वा सही कोठा जनू बंगला जनू 10 फादे जनू पैसो ही फजी खनो व्याजा खशनु गुरु निकाह भी नबी साईं तरफा न खंदे न बा तवज्जा खने कीमती लफ्ज़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी जेड़ो न्याणी खसे अभी एदा को भोतारे नवाबे सरदारे ब्यारे जको गुशी मैं न्याणी नबी मोहम्मद अरबी फातिमा जेड़ो न्याणी खसी नहीं नबी साईं दुआ लोठी अल्लाह त अल्लाह थंगवानी हीरानी दरिया बहानी दा पर नबी गुशी ओ मैं अली मैं न्याणी पारत भी दे निकाह में लोटा मुसला दा तो लेनी बस छो न्याणी यार निकाह देने भलाए हंदा रिश्ता देने नेके हंदा निकाह टेमा खुदा कसमे शो दाजा में अल्लाह कुरान है मुसला दे दी जन दुनिया आखिरत जो वधिक शो सामानदार बस अब आज ताई को न्याणी यार निकाह मुसला दादा खसिया नीशो गंदा न बोरे ने देगड़ी दिया तवो दिया हमाद तवो पेटिया खशा दसंग बुर्द खाना घोटा रे तवा गेंदेश ने हां चटनी वाला मोली मुगड़ दे सकरा अब खमे बाद खुदा दे मोलिया कुटी दे इट रवाज है ना मैं बलोचनी रस्म है ना मैं शो ठोक बिरादरी यखे कौम तो ई चीज ए रवाज और रस्म ए बिदत इशेस बच्चे निकाह टेमा वदी न्याणियन मुसला दे अबा ए लोग आशरो है आ लोग आता यहाँ आबाद खने अस्ते के नहीं कुरान मजीद शो तोहफाम दे ता जो न्याणी यार घोटार हमहानी जिंदगी यखे बन गए आन ए पता भी तो मैं अब्बा आई तरफाश मैं कौम बिरादरी तरफाश मार तोहफा में अल्लाह कुरान मिलदा अब्बा तरफाश हदिया मार मुसल्ला मिलदा तस्बीह मिलदा ता जो दोमी लोगा बुरो तो फदी लोगा इबादत को आबाद खत मैं दोस्ता अजीजा ई कुरान मार समझाए लगे जलसानी मकसद इशे आलिमानी वाइजानी मकसद इशे मुखा पेरिया मुझे साईं मुझे बिरादरी मुकर्रम मुझो नंढो भा हजरत मौलाना मुफ्ती शफीक अहमद डोमकी साहब बयान करण फरमायो उनका पेरिया से मुफ्ती साहब शायद उनका पेरिया मुझो वडो भा हजरत मौलाना से मोहम्मद शरीफ गडानी साहब उन वलवले अंदाज से बयान फरमायो मुदल्लिल बयान फरमायो होंदो टाइम वडो थियो रात भी तहां मां भी ते तहां भी ते हो या तकणे खसे रहो खसे रहो वाला तो दस्ता बंदा मेहरबानी का नी आई टपणा बेड़ी साईं मोहम्मद शरीफ साहब साईं माना वो गए साईं शो ब्याए मेहरबानी खने पर जरूर फिर रमा ब्याए ए शे वदी दोस्तां शे वदी जमात हैं शार में होजे अल्लाह कुरान में छड़ा बुधाने शवा जरूर रहे मेरी दोस्तां ये कुरान रहमतन बरकतन वारो आ शान वारो आ डाडा जो सुभान अल्लाह मार्ज करे चुको आदा निकाह में न्याणी के कुरान तोहफे में दियो मुसल्लो न के तोहफे में दियो दुनिया वारो हिकड़ो वक्त जो बादशाह है निकाह गए शादी गए वडे तख्त जो मालिक आहे धन दुनिया जो मालिक आहे केतरा साल गुजरी वया औलाद नाए दुनिया वारो एक मर्तबा भांजे शानी अंदाज जी ख्याल में वेठो बादशाह जा ख्याल भी पांजा होंदा है कोई का गाल करे वेठो जियो दुनिया वारो अल्लाह जे कने मुखे औलाद में न्याणी दे छजो न्याणी रहमत आए न्याणी बरकत आए जो न्याणी निमाणी होंदी आए बीमा का धन दुनिया दौलत घुरंदी नाए बनी बारो घुरंदी नाए ऐ न्याणी दो आए जो अबे अमाए भाइरन जे प्यार जी मोहताज होंदी आए न्याणी असां रुगो प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हाए बस मुझा दोस्तों अजीजो ये छोकरा ये पुट ये भाई ये पया होंदा तुझे घर में पियो मथो कुटींदा अल्लाह बा खुश तो मडिया वरा नहीं लगी डाए आए के ना एकड़े जाते मां में क्या साईं दुआ लोठा बा मिर्गा ने अल्लाह अकबर मजो जालिम छो चीजी अब्बा सारियां जिरगे बटैया खने बा रुपया न दे बखील मर्तबा कुराड़ा यफादे थी कब्र में यखे दरे थद सिधा भी सुधर बाबा औलाद हकी ए दिलू बहन औलाद बुध बुधो बुधो औलाद जो भी हक़ आ पी मां ते उन्हनि खे भी दुखायो न शरीयत चए थो उन जो भी हक़ दियो पर पी मां
खुदा जो कसम आहे उनजी फर्मा बरदारी कयो, ना फरमानी न कयो। पी मां जो औलाद ते हक़ आहे, औलाद जो पी मां ते हक़ आहे। ये आलिम जा वाइज़ ॿुधंदो त ही तव्हांजा नौजवान नसल हे नंढड़ा ॿार तव्हां सिधा थींदो सुधरंदो। हिकिड़नि माण्हुनि खे आलिम नथा वणनि, अड़े क़ुरान सम्झाइण वारो बि आलिम आहे, निकाह पढ़ाइण वारो बि आलिम आहे, जनाज़े पढ़ाइण वारो बि आलिम, जुमा ऐं ईद पढ़ाइण वारा बि आलिम, ते तव्हांजे बचड़नि खे क़ुरान पढ़ाइण वारा बि आलिम, त मथे करे जो आलिमनि जो क़दुरु कंदासीं। जेकॾहिं को आलिम जे ख़िलाफ़ गुस्ताखी करे उन सां उते ॻाल्हाए चो आलिम क़ुरान वारो आहे, हदीस वारो आहे, नबी जो वारिस आहे, अल उलमा वरसतुल अंबिया। मुंहिंजे पीउ मां खे गारियूं ॾेई सघे थो पर कंहिं अहल इल्म क़ुरान वारे खे न, छो त आलिम नबियनि जा वारिस आहिनि। जंहिं आलिम खे ॻाल्हायो ॼण दीन शरीयत मोहम्मद मुस्तफ़ा जी बेअदबी कयईं त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां चवनि न्याणी रहमत आहे, जे करे मूंखे न्याणी थी आहे, हाय उनजे निकाह में जहेज़ में दुनिया ऐं आख़िरत खां वधीक सादो सामान न ॾेई सघियो आहियां त मुंहिंजी घरवारीअ खे तलाक आहे। कसम खयईं, नज़र मनी, बास बासी हलफ कयईं, 3 तलाकूं ज़ाल खे, घरवारी खे तलाक। जेकॾहिं न्याणीअ खे ॾाज में निकाह जे वक़्त में दुनिया ऐं आख़िरत खां वधीक सामान न ॾिनमि त खुदा जी कुदरत न्याणी थी, न्याणी निमाणी अॼु नंढड़ी सुभाणे वॾड़ी अची जवान थी वई आहे। अॻिल ज़माने जा बादशाह भी नेक हुया त उन जूं घरवारियूं भी नेक हुयूं। माई साहिबा जे दिल में अची खुटखुटो पियो, मुड़ुस खे चई न्याणी वॾी थी वई आहे, हाय शादीअ जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, कसम को खयो ई न्याणीअ जे ॼमण खां गग में, तोखे यादि आया न कहिड़ो कसम, चे तो कसम कयो हाय जे करे न्याणीअ के निकाह जे वक़्त में ॾाज में जहेज़ में दुनिया ऐं आख़िरत खां वधीक सादो सामान न ॾेई सघियो आहियां त मुंहिंजे घरवारी खे तलाक आहे। ओ बादशाह दुनिया जो सामान ॾे त ॾे, आख़िरत जो सामान काॾों आणींदे, जन्नत जहिड़ी हसीन मंज़र हिकु सिर जन्नत के एक तरफ कयो, दुनिया जा 7 बादशाह मुकाबलो न कर, मां तुझे लाइ हराम थी वई आहियां, कसम में कूड़ो थी पवंदे, हाणे कीअं कंदे। बादशाह हैरान थी वियो आहे, परेशान थी वियो आहे, जल्दी में उथी करे आलिमनि मौलनि जो पासो वरते फतवा ॾियो, मां ही नज़र मनियो आहे पास पासियो आहे, पंहिंजी न्याणीअ खे निकाह ॾाज जे वक़्त में दुनिया ऐं आख़िरत खां वधीक सामान ॾिनो, घरवारी खे तलाक। हाणे मसइलो ॿुधायो, आलिम मौलवी जो तलाक अची वेंदो, घरवारी हराम थी वेंदो, दुनिया जो सामान ॾे त ॾे, आख़िरत जो सामान काॾों आणींदे। मायूसी वियो आहे, प्यारी घरवारी महबूबा जीवन साथी आहे, हाणे हैरान लो परेशान कहीं ॿुधायो वक़्त जो अॼो इमाम फ़क़ीह मुहद्दिस रहे थो, उनका मसइलो पुछा करे अचो, ॾाढा जो सुभान अल्लाह। इन मां मालूम थियो त माण्हू कंहिं बि मसइले में जेकॾहिं फासे त वॾे कंहिं आलिम कंहिं बुज़ुर्ग वटि वञी पुछा करे। असांजा जमायती चवंदा आहिनि सी मौलवी त मां, बुज़ुर्ग त मां, मौलवी त हछो मार मसला ख़बर न आहे। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़, मां कंडियारे जलसे ते वियुमि, नौशरो फिरोज़ जलसा शुमा, नौशरो फिरोज़ ओदा ॻोठे मूलण, ओदा चन्ना दोस्त नीदानी नंबर हर शइ गुस्ता साईं एदा या के तलाक मामला पेश आख्ता जमायती ने मतलब जायले मर्द सह तलाक दादा थी गुस्ती पहला मर्द वास्ता माई हिलाल तने बी जने मुला गुस्ता कुकड़ा को निकाह पढ़ी बांगो आगो एक कुरान है मां कूड़ो थोड़ी सच्ची गाला मां चो मजाक करे तो जाई चो कुरान जो कसम सच चवा तो
मां जो बांगे सा निकाह पेरे मुर्स जे लाए हलाले जे लाए ची हा पो ची पो से निकाह पढ़ायो मां जो पो बांगो की तलाक दींदो माई के बांगे के कुरान दस्यो भी न मनी बांगे के कुरान जी केड़ी खबर जेसी न तवा न था समझो न तवा मौलवी भी सादा हो मां जो की जे असर जे वक्त बांग न दे सुबह टाइम मां तो हाथ दे सही मुसीबत में बांगा छारी भी सह बांग दादा थी सह तलाक बस पहला मर्द सा हलाल मसला आसान हाँ मां तव्हां खां पुछां तो एड़ा मानू भी पैदा थे जेके चवन था आलिम बेकार न मौलवी बेकार न बा ये मौलवी आलिम न हुजन बांगो तो पंहिंजे गडहन सां निकाह पढ़ाइण ये मानू हालत इहा है जहालत इति पोती आहे कुफरा जुल्मा अज वायदो को इंशाअल्लाह कुरान के भी मनींदा से आलिमन के मनींदा ये आलिम आया मुआशरे में वाइज कयो तकरीर कयो मसला बुधायो ओ न्याणी जी खबर पई तो छा मकाम आ माव जी छा मकाम आ भेण जी छा हैसियत आ फुफी जी छा हैसियत आ अरे मानन तो पाजे सगिन भेणन सा भी निकाह पढ़ियो तू काते सगिन भेणन सा निकाह फेसबुक में अखबार में वीडियो में था डिठो होंदो को फुफिन सा निकाह तो करे को मासन सा निकाह तो करे को न्याणन सा सना तो करे कुफर ऐं जहालत इते वही पहुती आ असा जे मुसलमान के या होश कोने रत जे वांगुर रोऊं था पिया असा आलिम मौलवी बुजुर्ग को बुझण वारो कोने हिते को हिक सुराख ना है जेके बंद कयूं अदा एदा खंड मा नाखतियां मजाए था खंडा मा बंद खनो था बीमारी जगह तकरीर भी मर्शी वादा कने इंशाअल्लाह कुरान बरके हाथ मथे करे जो इंशाअल्लाह हां फरमाए फकी मुहद्दिस आलिम दे वयो आया अजी करे मसलो पूछियो उन फकी मुहद्दिस आलिमा गालिबन इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह है अची मसलो बुधाई तो परेशान न थी तुझे घरवारी के तलाक कोन दई साईं हेतरन मौलविन आलिमन जो चयो चे तो इया कर तो छा चयो चे मां यो कसम कयो औलाद न पियो थे मां जो अल्लाह जे करे न्याणी भी ॾिनीला उन जी निकाह जे वक्त में जहेज में जमीन आसमान का ज्यादा दुनिया आखिरत का वधीक सादो सामान रे छॾींदो मास ओ मुंहिंजा साईं हाणे दुनिया जो सामान ॾियां त चलो ॾियां बादशाही खपाए ॾियां न्याणीअ खे पर आखिरत जो सामान काढो आणींदुसि उन जी क़ीमत काढो आणींदुसि हाय दुनिया वारो इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फकीह मुहद्दिस फरमायो बचा परेशान न थी जॾहिं न्याणीअ जे निकाह जो वक्त थी वियो उन वक्त में सोन न ॾिजा चांदी न ॾिजा चाहे लाल हीरा मोती जवाहरात न ॾिजा बस हिकिड़ो कमु कजा न्याणीअ के जहेज में अल्लाह जो कुरान ॾेई छॾिजा कुरान जी क़ीमत दुनिया खां भी मथे आ तो आखिरत खां भी मथे नथो मुकाबलो करे सके दुनिया आखिरत खुदा जो कसम दुनिया जी कीमत गडायो सत्य दुनिया लखे हजार यहाँ कट्ठे के ऊपर कुरान शान में मथे बीठो आ आखिरत जे सादो सामान उन खां भी मथे जन्नत खां भी मथे मकाम अल्लाह जे कुरान जो आ छो तो अल्लाह जो कलाम आ तंहिंजे करे ही कुरान निकाह में न्याणीअ खे ॾेई छॾ तू कसम में कूड़ो न थींदे एॾो मकाम आ कुरान जो असां कुरान नथा ॾियूं गिला है छा बार मयारा छा तंहिंजे करे शादीअ में तोहफ़ा अहिड़ा ॾियो औलाद वञी नेक थे हाल समझ में आई हा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ही कुरान जो शान वॾो आहे मक़ाम दुनिया वारो नबी मोहतरम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुस्तूर सो कुरान जो ऐलान बुधो फल की उमा ताबलकुम मिनन निसा आए तो और दुल्हन का गो जिते दाजी दिल घुरे जनान
कयो कुरान फरमायो हराम न कयो तोखे शादी जी ताकत आए निकाह कर अया वधिक तो में कुव्वत ताकत आ तबियो निकाह कर पर ज़ना न कर अया तोखे ताकत है कुव्वत आ तबियो निकाह कर पर ज़ना जेवे जे न वई अया तोखे ताकत है कुव्वत आ ज्यादा त चार निकाह करे सके तो कुरान रस्ता खोले छड़िया पर बुराई जे नहीं जा अज जुल्म टे टे चार चार निकाह क्यों बैठो अभी पराया लोढ़ा थोड़ा ताणी दो छतो छवा तो मुझा दोस्तों अजीजो शरीयत इजाजत दे छो थो इन जे करे पई थी दे त हे मानो मुसलमान मोमिन गुनाह का बचन जुल्म का बचन आजकल जा मानो बच नहीं कोन था पांचो गालियो कुरान फरमाए थो भयो उन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना हाय जे करे मर्द आया औरता निकाह का सिवा कुरान तो चवे नंगो आहे तू हुन जो लिबास आहू तू जो लिबास आ जिया जो निकाह शरीयत मुहम्मदी मुताबिक थी थो ये मुर्सो है जालिक पे जे लिबास में लपेट जीवा ढक जीवा ही कुरान पढ़ो है न जी माना बयान कयो है मान निकाह के मामूली समझो आ मजाक समझो आ आए हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु हजरत अब्दुल्लाह बिन मुफस्सिर कुरान है आए दुनिया वारो उनका पूछो साईं निकाह रात जे वक्त में अफजल या ॾींहं जे वक्त में अफजल आहे साईं इहो मसइलो त ॿुधायो हाणे इहो मसइलो बि असां में गड़बड़ थियल आहे खसे कुशी शवा निकाह पढ़े खसे कुशी सुबह मुला बांगदा को निकाह पढ़े खसे कुशी रोशा निकाह सुबह सवेला ये भी हो नमाज पढ़ा खसे उसे शवाब भी अब ये रवाज बलोची अस्ता के नया में लेकिन अल्हम्दुलिल्लाह मर्शी निकाह बीदा शरा शुक्र बीदा हजरत अब्दुल्लाह बिन उमर का पूछो यो ता मसलो बुधायो निकाह रात जो अफजल दी जो बुधो यो मसलो समझो मैं हमने के मर्दम खरदे गनोख मौलवी जिद अब्बा मना रोगी व न सही में निकाह मामला था बादशाह मर्दम ये व ब्याह गुर पढ़ाए ने न सही सुबह निकाह भी अब्बा दादा शरवाज चल गए अरे अब्बा दादा दीन वधीक कुरान वधीक गालायो न था इते चुप करे विया छो भला गाल कुरान जी न थी वणे छा अब अबो डाडो जो गलत पटड़ी ते होजे बस उन जे कढ होजे जेको चवे कुरान चवे न ये अब्बा दादा गलत होया तो उन जे लाए बख्शिश जो दुआऊं घुर कुरान जेको सच चवे थो जो कुरान बरहका असा जो ईमान हजरत अब्दुल्लाह बिन उमर फरमाए तो हां निकाह रात जो अफजल चो सुभान अल्लाह चो तो मां दलील दिया चे छो चे रात के भी अल्लाह कुरान में चयो आ वजअलनल लैल लिबासा लिबासा लिबास ए बदन जे मथो ए छाए लिबास जेकर चादर लाहे छड्यो कपड़ो मानू नंगो थी पोंदो लिबास मथा अची विंदो त ढकजी विंदो रात के कुरान चयो लिबास यानी जेकर रात अची हो जन त कारी चादर चढ़ी वई आहे ॾींहं जे मथा वह कारी थी वही चादर कारी अची वही हाणे रात के भी कुरान लिबास चयो निकाह जड़े मामले के भी कुरान चवे तो हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना जाल मर्स जेला लिबासा मुर्स जाल जेला लिबासा रात के भी कुरान लिबास जो निकाह जे मामले के भी कुरान लिबास इन बिन जो पान में इत्तिसाल है गहरो पान में तरजीम है दुनिया रो तेजे घरे निकाह रात जो अफजल जो सुभान अल्लाह मसलो जाहिर थियो नी मेहरबानी खने सही मोहम्मद शरीफ जाना बिले इनका ना कुछ सही अया इंतजार रखा सुबह इयो भी मां नथो चवा त डी जो निकाह ही जायज कोन है नो खसे लठा दी कुछ मौली त रोशा निकाह जायज ही नहीं एकड़ा मानो वरी चरिया समझदी भी ना गाल एकड़ी कर मतलब बियो करदा मां काथे चवा त डी जो निकाह जायज मां चो अफजल रात जो पर जायज डी जो भी आहे के ना नीति शिया कुरान आदे न मनी कुछ मौलवी कुछ था ना जायज बाबा अफजल ते अमल कयो भलो आ न सही तो अफजल गिरे आया बरकत है चो चो छाए बाबा जेका शे अफजल अबा गिंदे नमाज बगैर पटका पढ़े नकद जायज है
नमाज़ में जेकर पटका नवा बंदी इमाम नमाज भी न भी ना जेकर सुन्नत आहे पटका बंदी पढ़ी तो अयां वधिक अफजल है ना सवाब वधिक है खुशू खुशू वधिक है नमाज तो भी रहो लेकिन अफजलियत हाँ वधिक है। मैं दोस्ता अजीजा ए निकाह मामला ता है तवज्जा खने मर्शी प्रोग्राम में जलसाएं है कुरान आवाज जोरा या कुछ सुभान अल्लाह। मैं ज़ैफान सहरा गुशा साईं मौलवी अल्लाह हिदायत खत वधी वाइजा बंद खत तो मां वधी वाइजा शुरू आहे के ना हिगड़े जाते मां तकरीर ते वयुस होते सहरा सजी रात कुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो औरत जो आवाज घर का बाहर ना अचे वडन औरतन जो आवाज बालिगन जो घर का बाहर ना अचे नंढड़ियों छोकरियों गड थी करे पाण में जायज गालियों करन खुशी ते शेर पढ़न जायज पर आजकल तो गाना गायन था साईं राग गायन था। नबी साईं जे दौर में नंढड़ियों छोकरियों हुयूं जेके दफ़ वजाईंदियूं हुयूं और नबी साईं जे तारीफ़ में शादियुनि में उहे ॻाल्हियूं कंदियूं हुयूं पर अल्लाह अल्लाह जे रसूल जे तारीफ़ में चो सुभान अल्लाह आहे के ना अजो रवाज रस्म ना है पर मुझा दोस्तों अज तवा खुश नसीब आयो जो कुरान जो जलसो आ कुरान जो आवाज आहे पर मैं मनु नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल मोमिनीन। कुरान रहमत के ना कुरान बरकत के ना मां आयत एकड़ी पढ़ी चुको आया दुनिया वारो कुरान रहमत बरकत आहे ई दुनिया फानी आहे है अमल करो नेक ता बणजो आलिम वाइज कंदा कुरान बुधाईंदा ताके बुराई का रोकण जे ला चोंदा नमाज जे तरह ताके आणींदा कुरान जे तरह आणींदा अज हालत छा लगी पई आहे कौमी कबीलाई जेड़ा झगड़ा वधी आया इंसानियत खत्म थी वई रहम मोगलाए वयो मानू जानवर दरंदा बनजी वया अज ता डिठो जिले घोटकीअ जे इलाके में आए सावंद सुंदरान जो पान में खूनी तकरार कौमी कबीलाई मां हर वायद में दुआ घुरंदो अल्लाह ये कौमी कबीलाई झगड़ा तमाम कौमुन में रहम फरमा सुली फरमा खैर फरमा अल्लाह मुसलमान पान में कलमे वारा थी अल्लाह नबी जा उम्मती थी पान में विड़ी विया थोड़न गाल जे करे अज बहराम सावज नाले दे नौजवान जो मां फेसबुक में दिठो आए उन जो वीडियो मां ॾिठो जीअरो इंसान के कैद कयो है कासाई के माल ढोर जे कोण ते हराम इंदो आहे मुसलमान के मुसलमान जे कत्ल करण में राम नथो अचे जीअरो इंसान पकड़ियो आ पखी वांगुरु गोलियूं था पिया उनखे हणन हाय एॾो वॾो ज़ुल्म थी वियो उनखे मारे करे लाश ॾियण खां बि इनकार कयो लाश सां न ॾींदासीं फेसबुक में मां ॿुधो पढ़ियो तव्हां ॾिठो मालिकन गायबाना जनाज़ो पढ़ियो लाश न ॾिना उनजी न्याणी चवे थी ओ दुनिया वारो मुंहिंजा सूना वाला लाहे ॾियो अबे जो जनाज़ो आरो त आख़िरी दीदार न्याणी थी पई रोए अबे जो आख़िरी दीदार क्या पैसा न आहिनि मां वाला लाहे तव्हांखे ॾियां मुंहिंजे अबे जो जनाज़ो हाणे उहे ज़ुल्म अड़े मरी वञण खां पोइ लाश जो कहिड़ो ॾोहा उन सां कहिड़ी दुश्मनी ये कौमी कबीलाई जहिड़ा झगड़ा वधी विया असांजे मुसलमाननि में कलमे वारनि में मुसलमान के तो पियो मारे रत वांगुरु पिया थारो हाय कॾहिं अमन थींदो अमन जा पखी विया उॾामी मुझा दोस्तों अजीजो दुआ कयो अल्लाह इन कुरान इन वाइज़न आलिमन जे सदके दर दर ते जलसा करे दुआऊं था पिया गुरु अल्लाह अमन कर
अल्लाह सी मुसलमान में सुलह कर रहम कर। मौला दोस्तों अजीजो तवज्जो कयो कुरान जो ऐलान है खोल कुरान जो सुभान अल्लाह भैया तमते करे जोरा यबशे सुभान अल्लाह शे गुशे कुरान फरमाती बिस्मिल्लाह दुनियारो कुरान अशकुन तो सवाबे है दिल भर गिर भी सवाबे कुरान रहमत वारों है बरकत वारों है उल्टियों सिपारों है सूरत नाम सूरतुल मुदस्सिर है रहमत वारो कुरान बरकत वारों है कुरान आयत नंबर 40 है फरमाती फी जन्नत यतसालूना अनिल मुजरिमीना मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीना व लम नकु नुतइमुल मिस्कीना व कुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीना व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन। तौबा कयो मौत आहे अज मजलूम मरे थो ज़ालिम भी मरदो मौत को मिलणो मयार ना है अदा इन जे घर में जो फौतगी थी तू न बचंदे दुनिया में सब जे मथा मौत ही तो मुझा दोस्तों अजीजो कुरान फरमाए तो मरी वण का पो हेड़ा जन्नत में बिया जहन्नम में पोवे जहन्नमी सवाल कयो वेंदो उन्हनि खां जन्नती पुछंदा शुआ छे दो खुदवा शुआ छे जुल्म खुदवा है मर्ची जहन्नम माख्त गाए जहन्नमी गुशायारा पोला नो आंखने शार बीमारी गुनाह मजाए में अंदर है ए वजह जे करे जहन्नम माख्त गाओ पीरों बुराई बीमारी लमने को मिनल मुसल्लीन माँ बेनमाजी है आलिमा वाइद खुदा नमाज़ा पढ़े तकरीर खुदा नमाज़ा पढ़े मस्जिद बनाए था हज़रत मौलाना साहब मोहम्मद शरीफ साहिब मस्जिद ए नौजवान आलिम दीन साईं फजिया मदरसा मुदर्रिस वाइद तकरीरानी अंदर मौजूद है आलिम ना उस्ताद आनी पगार मौलवी साहब मकरूर खुदा चुकानी फीस भी ने साथ ऐलान करई ब्याए चुखा पढ़ाने बार पढ़ाओ नमाज पढ़ो मस्जिद ठाया होया आजान मिले पयो आलिम पेशमा मकरूर हुआ पर अफसोस लम नकु मिनल मुसल्लीन बेनमाजी हुआ से तरे जहन्नम में आया से बेनमाजी जहन्नम में वियो हलियो कुरान चए थो वो जहन्नमी पान चौंदा असा जन्नम में आया से असा जी बीमारी है बुराई असा में इया हुई जो असा बेनमाजी हुआ से ओ बेनमाजी हो मर्दा औरत अम्मा भेड़ा खुदा जे वास्ते नमाजी थियो चो इंशाअल्लाह आज का बाद नमाजी थींदास लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतइमुल मिस्कीन बे नंबर ते असा गरीब मिस्कीन जो सार संभार न लांदा हुयासी असा जा त घर गुंदड़ा अनाज का भरियल हुया मस्जिद मदरसन में गरीब यतीम तालिबुल इल्म नबी जा मेहमान बुखायल सुता पया हुया वो गरीब हो गो मिस्कीन हो उन जो सार सान लद्दो को न हो से गरीबन जो कदर न कयो से सरदार नवाबन ले नजर गयो जायदादन जा मालिक है जमीन जा मालिक है अया उन में हिरस है बुखवा का गरीब बनी खपाए त मां खरीद गया झेड़न झगड़न में पया हो जाए जेलन में भली भई कोरटन में लोड़न बनी विकन त मां खरीद गया ओ दुनिया वारो इनन में
वॾी बुख हुई, वॾो हिर्स हो। ही ग़रीब ॾींहं राति बुख में मरण पिया। ग़रीबनि जो असां सार न लधोसीं, संभार न कयोसीं, तरी जहन्नम में आयासीं। पहिरें नंबर ते बेनमाज़ी हुआसीं, ॿिए नंबर ते ग़रीबनि जो सार न लधोसीं, तरी जहन्नम में आयासीं। अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह असां ग़रीब ऐं मिस्कीन जो सार लहंदासीं जो इंशाअल्लाह। ओड़े पाड़े में को ग़रीब आहे, को मिस्कीन आहे, को बीमार आहे, बुख ते ऐं उन जो सार लहण ख़ुदा जो कसम आहे, हौसला अफ़ज़ाई करण ऐं उनखे जेको आहे ख़ैर ख़ैरात ॾियण वॾो सवाबु आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, केॾो वॾो सवाबु आहे। ॿुधो दुनिया वारा, ख़ुदा जो कसम आहे, तवज्जो कयो। है हिकिड़ो माण्हू तयार थियो मके मदीने जे लाइ। बुज़ुर्गनि वॾो वाक़ियो लिखियो आहे पंहिंजे किताबनि में। हिकिड़े माण्हूअ खे ख्वाब में आयो त हिन ॻोठ जो इहो जेको शख़्स आहे इनखे वठी हल पाण सां गॾु हज ऐं उमरो कराएसि। जॾहिं निंड मां उनखे जाग थी ॾिठी, अल्लाहु अकबर, ही त वॾो नाफ़रमान शख़्स आहे, वॾो गुनाहगार आहे, बदकार आहे, बेकार इंसान आहे। हिन जे लाइ कीअं ख्वाब में आयो त उमरो कराया? निंड जहिड़ी ॻाल्हि आहे, ख्वाब आहे, दरगुज़र करे छॾियां वरी सुम्ही पियो। ॿिए राति जो उनखे ख्वाब आयो, ओ अल्लाह वारा उमिरि ते वञे थो, इन ॻोठ जे शख़्स खे बि वठी हल। वरी निंड मां जाग थियुसि, नज़र जो कि अल्लाह ही गुनाहगार ऐं बदकार आहे, बेकार इंसान आहे। हिनजी लाइ कीअं ख्वाब में आयो? ख्वाब जहिड़ी ॻाल्हि आहे, छॾे ॾिनई। वरी टी राति ख्वाब में आयो, इनखे वठी हल उमरो कराए। ॾाढा जो सुभान अल्लाह। आए गुनाहगार, आए बेकार, आए बदकार। हिन जे दिल में इहो ख्याल बि आयो, वरी अमर इलाही हो, असर बि थियो। ए सिधो हुन जे घर वियो, चइबा तयार थी, तुंहिंजी तयारी थी वई आहे, तोखे वठी थो हलां मके मदीने। चओ सुभान अल्लाह। अहिड़ा मिस्कीन ग़रीब ॾिठासीं जो कुदरत जे तरफ़ां हुनजी हाज़िरी लॻी वई। साईं, केतिरा ई ज़मीनदार सरदार पैसनि वारा माण्हू हिते पिया आहिनि, उनखे नसीब न आहे, पर ग़रीब मिस्कीन ॿकरियूं विकिणी, मई विकिणी, माल विकिणी, ओ उहे मके मदीने उमरो करे आया। अॼु वाइदो करे छॾिया, ज़िंदगी में हिकु मरतबा रोज़ा रसूल जी ज़ियारत ऐं बैतुल्लाह जी ज़ियारत करे ईंदासीं। ॾिसी आओ मुल्क त गुनाह धोइजी वञे। बसि हिनखे तयारु कई। हे हैरान थियो, मुंहिंजी लाइ? मां हा, हे तयारु थियो, हिनखे वठी विया पंहिंजी जमात सां गॾु। ॾिसनि था माण्हू त गुनाहगार बेकार वियो, पीरी नज़र जीअं बैतुल्लाह ते पयुसि, हाय अखियुनि में पाणी वही आयुसि। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, जीअं जो लब्बैक जी सदा करे नज़र कई, जी झुरी पियुसि, अखियूं वही पियुसि। तवाफ़ कई, रोए थो पियो, उम्र में आयो रोए थो, सफ़ा मरवा जे ड्रोड़ में रोए थो, मकामात जबल रहमत में रोए थो। जियां ॾींहं पूरा थिया, मदीने आयो, साए रोज़े ते नज़र कई, रोई पियो। जॾहिं वापसी जो टाइम आयो, वरी बैतुल्लाह जा चक्कर लॻाया। हाणे वापसी आहे, जियां जो बैतुल्लाह मां सभु हिन जा साथी निकिता। हिन चयो, यारो मूंखे छॾियो, मां आख़िरी दीदार बैतुल्लाह जो करे अचां। साथी चयो, जल्दी कर, देर न कर, फ्लाइट तयार आहे, जहाज तयार, टाइम थी वियो आहे। ही वियो पर मोटो ही न, देर करे छॾियाई। साथियुनि चयो, ॿिए हमरा खे वही पुछा करे ॾिसी आ, छो देर कई वठी आ? हू जो वियो हुन बि देर कयो। ॿिया साथी बि आया, नज़र जो कर सजदे में पियो आहे, बैतुल्लाह में आहे, सर सजदे में आहे। हाणे अल्लाह जे घर बैतुल्लाह में कीअं
दिल के उठारियो किया सजदे मां मथे गयो किया सज गयो सुर खणे दिल से सा गालायो वठी वयो पर थोड़ी देर थी हुई साथिन पाण में मशवरो कयो हिया जो हथड़ो हणन गिरी पियो सा सजदे में हलो बैतुल्लाह में मौत है सजदे में मौत आयो गुनाहगार है बेकार इंसान गोठ वारा उन खां तंग हुआ मानू उन खां तंग हुआ ते गुनाहगार बेकारा पर मौत काथे लिखल हुयस अमल केड़ो होयो हमशिया सिर्फ कहंदे अमल छे या रब राजी चे जगह बीदा गुनाहगार होयो बेकार होयो ए हैरान भी वाह रब आबे जमजमा को गुस्ल नसीब भी दई दुनिया वारो वो मुकद्दस मकामात मिशिया दफन कफन बीदा हाय जने गरथो आखता वापस हाजी साहब इशा गुस्ता मा हैरान हूं ई शख्स छी अमल या जो अल्लाह राजी बीदा इशी लोगा शुदना कुछ ऐसे जुजे इशी लोग वाला फोला खनो हम हन खबर भी दरवाजा खटकाए थे आए लोगी गालाए नहीं कुश्ती तई मर्द फौत भी दो शुदा पर यटो के बुदाए छे हमशिए अमला अस्त गुनाहगारिया अस्त बेकारिया बदकारिया हमारी लोगी घुसगे हा बिल्कुल गुनाहगारिया बदकारिया पर शिये के आदतियां मैं लोग पुटा शो नजर आखने यतीमानी बस्तियां गरीबानी बस्तियां बेवाहज़फान रगा यतीमानी चुक रगा इजनी भी सौदा लोग काटता दी गुड़ राशन पानी अमा गरीबा ने लोग दुशस्ता दी हफ्ता या दो चक्करा लोग हदिया मा फल फ्रूट आर्थ दी मौसम मेवा आर्थ सी गरीबा ने वट जुजुर्थ शुरू और गरीबा ने चुख अमा रोशवा सहिया इंतजार मा घुर मर्शी चाचा खाई मार फल फ्रूटे दे मार राशन आफे पानी दे ओ मुसलमाना इन जो इहो अमल हो गरीबन यतीमन सा प्यार हो सो उनके राशन पानी दींदो पांचे बचन जेला फल फ्रूट आनी दो उन जेला भी आनी दो आनी भी वही दवा दिसो अज मुझे मुर्स जे देण जो वारो आदी हुआ अज दी फल फ्रूट आनी दो गरीबन यतीमन जा बार उसते बिठाइन अल्लाह सा जे चाचे देर करोआ कादे हलो अज फल फ्रूट ना दाए उनके बुधायो बचड़ा वो दुनिया छदे वो फौत थी वो रोई पया मानो जे सच चयो आ कुरान वलम नकुन तुइमो मिस्कीन गरीब जो कदर न करो से तेरे जहन्नम में आया से गरीब जो कदर कयो मिस्कीन जो कदर कयो असां वट गरीब ने मिस्किन कदर कोने असां वट छा रवाजा जेको गरीब ऐं मिस्किन हूंदो उनके लताड़ींदासीं उनके गोवाड़ींदासीं उनके बर्बाद करे छॾींदासीं पेरनि ते बीह न सघे पंहिंजी ॾाढ हलाईंदासीं पर ॿुधो उन ॾाढनि जे मथां ॾाढो आहे जो नालो छा आहे चओ चओ ॾाढियां चओ अलाह जो नालो ॾाढियां वटि हा गलत फहमी में ये न रहन जो गरीब को मिस्किन को हारी को मजदूर ए वडा वडा नवाब थे सरदार घरन के पायूं जुल्म बर्बरियत करन था पया खुदा जो कसम जे मथा भी डाढो आ अल्लाह जे लठ बे आवाजा दुनिया में त हणी वेजंदो जेके न त पो आखिरत जे लाए बर्बाद आई आए त मुजा दोस्तों अजीजो गरीब मिस्किन जो कदर गरीब मिस्किन जो कदर न कयो बुधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एकड़ो सहाबिया आखिरी गाल दुआ था गुरायो सुभान अल्लाह वडे आवाज सा चओ तवज्जो कयो हे गालियों कीमती इन सब ओ नबी साईं वट आयो रोइंदो आयो या रसूल अल्लाह मुझो पाड़े श्री आए भित भित सा गड आहे मां गरीब मिस्कीन आया उनजे घर में खजी जोवण लगल आए आ खजी फको तैयार भी गए डोका डंगा धारेंगे साईं आई खजी लड़ दिए गोश शाख मई लोग आम लड़ दिया हवा करे
परंदा पखियां ने निंद करे साईं गुर डंग डोका छण दो खवा महिला सुमी किसाए चुखा आ डोका डंगे दुर तो धवा मखनगा भाई पाड़े श्री फजाना फेरा गए चुखानी धवाश डोकाया खस्तिया रवे सही समझाने दी अल्लाह साईं हिदायत कयोस साईं समझायोस बार समझन छा माखिर पिया मासूम बार नड़ा सगीर उनके केड़ी खबर नबी से उनके घुरायो अब आयन खजिए जो मालिक तू आजी या रसूल अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खजिए जो मुसा व्यापार कर सौदो कर या रसूल अल्लाह तू छारी